नाज़रीन वक़्तु सदर आसिफ अली ज़रदारी सां पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर मुलाक़ात कई है। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण पाकिस्तान आहे तो समूरी सियासी पार्टियों आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण तो पाक भारत छिड़काण में भारत के शिकस्त मिली। संदसि चवण तो पीपल्स पार्टी समेत समूरी पार्टियों पाक फौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहिनि। आगाह कयूं पिया आम ख़बर के हवाले सां सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण है तो पीपल्स पार्टी हमेशा मुल्क ऐं जमहूरियत ख़ातिर कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहिनि आसमान सां शेयर कयूं पिया। आगाह कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर मुलाक़ात कई है। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण है तो पाकिस्तान है तो समूरियूं सियासी पार्टियों आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो ये भी चवण है तो पाक भारत छिड़काण में भारत के शिकस्त मिली। संदसि चवण तो पीपल्स पार्टी समेत समूरी पार्टियों पाक फौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण हो तो पीपल्स पार्टी हमेशा मुल्क ऐं जमहूरियत ख़ातिर कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। आम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान है तो सब सियासी पार्टियों आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी सां पंजाब के गवर्नर सरदार सलीम की मुलाक़ात थी है। सदर आसिफ अली ज़रदारी जो ये भी चवण है तो पाक भारत छिड़काण में भारत के शिकस्त मिली। संदसि चवण तो पीपल्स पार्टी समेत समूरी पार्टी पाक फौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण है तो पीपल्स पार्टी हमेशा मुल्क ऐं जमहूरियत ख़ातिर कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि।